प्रोमावा खे ख़बर ॾींदा हलूं त खिपरो जे सेक्टर हेड ऑफिस में एरिया मैनेजरनि अब्दुल्ला एरिया मैनेजर, खमीसो एरिया मैनेजर, जलाल एरिया मैनेजर जी अॻवानी में मीटिंग थी गुज़री है, जंहिंमें ज़ोनल हेड सुणो खान मुगैरी ऐं हाकम मल सेक्टर हेड ऑफिस फास्ट ट्रैक स्कीम जे तहत नुमाइंदनि खे ख़िताब कंदे चयो आहे त नुमाइंदनि खे घुर्जे ने स्कीम मां वध खां वध शिरकत करे फ़ाइदो हासिल कनि, जंहिंमें अवां जेतिरो कम करे ॾेखारींदो एतिरो जल्द अवां खे प्रमोशन मिलंदो। नौजवान खे घुर्जे त स्टेट लाइफ इंश्योरेंस खे ज्वाइन करे ऐं इन मां फ़ाइदो हासिल कनि। जॾहिं त आयल महिमान खे सिंध जी सकाफ़त अजरकनि लुंगियुनि टोपियुनि जा तोहफ़ा पेश कया विया आहिनि। मज़ीद ख़बरनि ऐं तफ़सीलात लाइ विज़िट कयो असांजी वेबसाइट www.awamiNewsHD.com ऐं ॾिसंदा रहो अवामी न्यूज़ HD।